मुस्लिम लीग के चीफ ऑर्गेनाइजर मरियम नवाज़ चयो आहे त एस्टेब्लिशमेंट खां पोइ इमरान खान हाणे अदलिया जे घोड़े ते सवार थी अचण जी कोशिश करे रहियो आहे। लाहौर में मुस्लिम लीग नून जी कारकुननि खे खिताब कंदे मरियम नवाज़ चयो त नून लीग कॉमर्स ऐं IT सेक्टर में कदम थिया। कर्ज़ स्कीम भी असांजे दौर में शुरू कई वई। इमरान खान जेल भरियो तहरीक जी ॻाल्हि कई। छा उन्हनि कॾहिं शागिर्दनि खे का स्कीम ॾिनी आहे? इमरान खान ते तनक़ीद कंदे मरियम नवाज़ चयो त इमरान खान कूड़ो माण्हू आहे। इमरान खान जा पंहिंजा ॿार ॿाहिरि वेठा आहिनि ऐं हू ग़रीबनि जी ॿारनि खे जेलनि में वञण ते मजबूर करे रहियो आहे। सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह खे गुज़िरियल 24 कलाकनि में ॾोहनि जी रोकथाम लाइ थियल क़दमनि बाबति एडिशनल IG कराची जावेद आलिम अबड़ो ओढो रिपोर्ट पेश कई। वॾे वज़ीर खे ॿुधायो वियो त शहर में गुज़िरियल 24 कलाकनि में स्ट्रीट क्राइम जा 136 वाक़िया रिपोर्ट थिया, जिन में 42 मोबाइल नक़दी चोरी, 7 कारूं चोरी, 5 मोटरसाइकिल चोरी ऐं 82 ॿियूं चोरियूं शामिल आहिनि। सिंध यूनाइटेड पार्टी के मरकज़ी सीनियर नायब सदर रोशन बोडो सखर प्रेस क्लब में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त सिंध यूनाइटेड पार्टी पारां अॼु अरबा जे ॾींहं ते सखर खां कराची ताईं पैदल लॉन्ग मार्च शुरू कयो वेंदो। लॉन्ग मार्च जो मक़सदु ॿिन्ही हथनि सां लुटींदड़ हुक्मराननि खां निजात हासिल करणु, सिंध ऐं मुल्क जे खुशहाली आणणु आहे। हाइड्रो वापडा यूनियन जे सदर ते वापडा जे इम्कानी नजकारी खिलाफ़ सखर प्रेस क्लब वारो एहतजाज कयो वियो। इन मौक़े ते वापडा हाइड्रो यूनियन जे अॻवान ज़ाहिद हुसैन शाह, खलील अहमद डोमकी, अकील अहमद दायो ऐं ॿियनि खिताब कंदे चयो त वफ़ाक़ी हुकूमत वापडा जी नजकारीअ जी नाकाम कोशिश करे रही आहे। वापडा जा मुलाज़िम वर्कर कंहिं बि सूरत में वापडा जी नजकारी करणु न ॾींदा। हिननि जो त वफ़ाक़ी सरकार फौरी वापडा जी नजकारीअ वारो फ़ैसिलो वापसि वठे, ॿी सूरत में मुल्क में कमशद हड़ताल जो सॾु ॾिनो वेंदो ऐं एहतजाजनि जो सिलसिलो वधाए हड़ताल कई वेंदी।